अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां तमामु ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ जे बारे में ॻाल्हि कंदासीं। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि पेशावर इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी में। इन में डिफरेंट जेको आहे जॉब वैकेंसीज़ अनाउंस थियूं आहिनि। उन्हनि वैकेंसीज़ में अप्लाई कीअं करणो आहे, कहिड़ियूं वैकेंसीज़ आहिनि, त हिन वीडियो में ॾिसंदासीं। ही वीडियो तव्हां एंड ताईं ॾिसो, तव्हांखे ख़बर पइजी वञे त कहिड़ियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। डिफरेंट फील्ड मां इंजीनियरिंग फील्ड सां वास्तो रखंदड़, जनरल फील्ड्स, कॉमर्स, बिज़नेस फील्ड सां वास्तो रखंदड़ कैंडिडेट्स जे लाइ ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। सभिनी खां पहिरियों ही तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो STO जूनियर इंजीनियर्स जी ही जॉब आहे। पूरे पाकिस्तान मां इन में कैंडिडेट्स अप्लाई करे सघनि था, जंहिंजूं 67 ही जॉब वैकेंसीज़ आहिनि, जंहिंमें BSc इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग एंड पावर इंजीनियरिंग वारा इन में अप्लाई करे सघनि था। ईअं असिस्टेंट मैनेजर सेफ्टी आहे, इन में BS डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजीनियर्स आहे। ऐं उन खां अलावा असिस्टेंट मैनेजर एडमिन ऐं HR आहे, जंहिंमें MBA MPA MA HRM MCOM MSc कंप्यूटर साइंस वारा अप्लाई करे सघनि था। और इक्विवेलेंट इन सां मिलंदड़ जुलंदड़ जेका भी मास्टर डिग्री इन इकोनॉमिक्स, इंग्लिश, स्टैटिस्टिक्स एंड मैथमेटिक्स विद मिनिमम 2 फर्स्ट डिवीजन इन एकेडमिक कैरियर उहे अप्लाई करे सघनि। उन खां अलावा असिस्टेंट मैनेजर मटीरियल मैनेजमेंट आहे, असिस्टेंट मैनेजर अकाउंट्स, रेवेन्यू ऑफिसर, असिस्टेंट मैनेजर एनवायरनमेंट। ही डिफरेंट जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जंहिंजी क्वालिफिकेशंस उन जे अॻियां लिखियल आहे। कुझु जी क्वालिफिकेशंस मूं तव्हांखे ॿुधाई आहे, कुझु जी तव्हां वीडियो खे पास करे ॾिसी सघो था। एज लिमिट 21 खां 33 साल आहे। उन खां अलावा जनरल रिलैक्सेशन अकॉर्डिंग टू द गवर्नमेंट रूल्स आहे। इन में अप्लाई करण जे लाइ तव्हां NTS जी वेबसाइट ते वेंदा ऐं तव्हां विदिन 15 डेज इन में अप्लाई कंदा। इन जी जेका फी आहे, एप्लीकेशन फी आहे, उहा 425 रुपया तव्हां ऑनलाइन लिंक 1 जे थ्रू मोबाइल इंटरनेट बैंकिंग जे थ्रू पे कंदा। हुनजी बि ऑलरेडी वीडियो असां रखी छॾी आहे त तव्हां कीअं लिंक 1 जे थ्रू को बि चालान पे कंदा आहियो, त उहा तव्हां असांजे चैनल ते सर्च कंदा तव्हांखे मिली वेंदी। इन जी जेका लास्ट डेट आहे उहा 13 अप्रैल 2025 आहे। तव्हां 13 अप्रैल 2025 ताईं ऑनलाइन अप्लाई करे सघो था। उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। पेशावर इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी में तमामु ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मथे पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।